بسم الله الرحمن الرحيم अल्लाह ताला जे नाले सां शुरू करियां थो जेको निहायत महिरबान बाजारो आहे। الذين كفروا وصدوا عن سبيل الله أضل أعمالهم उहे माण्हू जिन कुफर कयो ऐं अल्लाह जी राह खां रोकियो, अल्लाह ताला उन्हनि जा अमल ज़ाया कया। والذين آمنوا وعملوا الصالحات وآمنوا بما نزل على محمد وهو الحق من ربهم كفر عنهم سيئاتهم وأصلح بالهم ऐं जिन माण्हुनि ईमान आंदो ऐं नेक अमल कया ऐं ईमान आंदो उन क़ुरान करीम ते जेको मुहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते नाज़िल कयो वियो ऐं उहो ई संदन रब जे तरफ़ां हक़ आहे। अल्लाह ताला संदन गुनाह दरगुज़र फरमाया ऐं संदन दुनिया ऐं आख़िरत जा हालात दुरुस्त फरमाया। ذلك بأن الذين كفروا اتبعوا الباطل وأن الذين آمنوا اتبعوا الحق من ربهم كذلك يضرب الله للناس أمثالهم इहो इन सबब आहे जो बेशक काफ़रनि बातिल यानी कूड़ जी ताबेदारी कई ऐं बेशक मोमिननि हक़ यानी सच जी ताबेदारी कई जेको संदन रब जे तरफ़ां आहे। अहिड़ी तरह अल्लाह ताला माण्हुनि लाइ मिसाल बयान फरमाए थो। فإذا لقيتم الذين كفروا فضرب الرقاب حتى إذا أثخنتموهم فشدوا الوثاق فإما منا بعد وإما فداء حتى تضع الحرب أوزارها ذلك ولو يشاء الله لانتصر منهم ولكن ليبلو بعضكم ببعض والذين قتلوا في سبيل الله فلن يضل أعمالهم पोइ जॾहिं काफ़र तव्हां खे मिलनि पोइ तव्हां उन्हनि खे कंधनि वारा धक हणो एसि ताईं जो उहे घणा क़तल थियनि। पोइ तव्हां उन्हनि खे मज़बूती सां ॿधो, पोइ या त एहसान सां खेनि छॾियो या फिदियो वठी छॾियो। उन्हनि सां इहो सलूक करियो एसि ताईं जो विढ़ंदड़ हथियार छॾीनि। इहो हुकुम आहे ऐं जेकॾहिं अल्लाह ताला चाहे हा त पाण उन्हनि खां बदिलो वठे हा, पर इहा जिहाद इन लाइ आहे त अल्लाह ताला तव्हां खे हिक ॿिए ते आज़माए ऐं जेके माण्हू अल्लाह जी राह में शहीद कया विया पोइ अल्लाह ताला हरगिज़ उन्हनि जा अमल ज़ाया न कंदो। سيهديهم ويصلح بالهم ऐं जल्दी खेनि आला दर्जा अता कंदो ऐं संदन कम दुरुस्त फरमाईंदो। ويدخلهم الجنة عرفها لهم ऐं उन्हनि खे जन्नत में दाख़िल फरमाईंदो ऐं खेनि उन जी सुञाणप कराईंदो। يا أيها الذين آمنوا إن تنصروا الله ينصركم ويثبت أقدامكم ए मोमिनो, जेकॾहिं तव्हां दीन इस्लाम ऐं रसूल अरबी जी मदद कई, अल्लाह ताला तव्हां जी मदद कंदो ऐं तव्हां जा कदम साबित कंदो। والذين كفروا فتعسا لهم وأضل أعمالهم ऐं जिन माण्हू कुफर कयो उन्हनि लाइ तबाही आहे ऐं अल्लाह ताला उन्हनि जा अमल ज़ाया कया। ذلك بأنهم كرهوا ما أنزل الله فأحبط أعمالهم इहो इन ई सबब जे करे जो इन्हनि क़ुरान करीम खे नापसंद कयो, पोइ अल्लाह ताला उन्हनि जा अमल ख़तम कया। أفلم يسيروا في الأرض فينظروا كيف كان عاقبة الذين من قبلهم دمر الله عليهم وللكافرين أمثالها छा इन्हनि ज़मीन में सैर सफ़र न कयो पोइ इहे ॾिसनि हा त उन्हनि खां अॻियनि माण्हुनि जी पछाड़ी कहिड़ी थी। अल्लाह ताला उन्हनि खे तबाह कयो ऐं काफ़रनि लाइ अहिड़ा मिसाल मौजूद आहिनि। ذلك بأن الله مولى الذين آمنوا وأن الكافرين لا مولى لهم इहो इन ई सबब आहे जो अल्लाह ताला मोमिननि जो कारसाज़ आहे ऐं बेशक काफ़रनि लाइ को बि कारसाज़ नाहे। إن الله يدخل الذين آمنوا وعملوا الصالحات جنات تجري من تحتها الأنهار
والذين كفروا يتمتعون ويأكلون كما تأكل الأنعام والنار مثوى لهم बेशक अल्लाह ताला उन्हनि माण्हुनि खे रिश्त में दाख़िल करे थो जिन ईमान आंदो ऐं सुहिणा अमल कया जंहिंजे हेठां नहरूं वहनि थियूं ऐं जिन कुफुर कयो उहे बि दुनिया में फ़ाइदो वठनि था ऐं इहे चौपायनि वांगुरु खाइनि था ऐं बाहि में उन्हनि लाइ टिकाणो आहे وكأي من قرية هي أشد قوة من قريتك التي أخرجتك أهلكناهم فلا ناصر لهم ऐं केतिरा ई ॻोठनि वारा अहिड़ा हुआ जेके कुवत में तव्हांजे ॻोठ यानी मक्का मुकरमा वारनि खां वधीक हुआ उन ई ॻोठ मां तव्हांखे ॿाहिरि कढियाऊं असां उन्हनि खे हलाक कयो उन्हनि लाइ को मददगार न थियो أفمن كان على بينة من ربه كمن زين له سوء عمله واتبعوا أهواءهم छा पोइ उहो मोमिन जेको पंहिंजे रब जे तरफ़ां वाज़े दलीलनि ते आहे उहो उन फासिक जहिड़ो आहे जंहिंखे संदसि बुरा अमाल सुहिणा पिया लॻनि ऐं उन पंहिंजे सदुनि जी ताबेदारी कई مثل الجنة التي وعد المتقون فيها أنهار من ماء غير آسٍ وأنهار من لبن لم يتغير طعمه وأنهار من خمر لذة للشاربين وأنهار من عسل مصفى ولهم فيها من كل الثمرات ومغفرة من ربهم كمن هو خالد في النار وسقوا ماء حميما فقطع أمعاءهم उन जन्नत जो मिसाल जंहिंजो परहेज़गारनि सां वाइदो कयो वियो ही आहे त उन ई में अहिड़े पाणीअ जूं नहरूं आहिनि जिन खे सियार नाहे ऐं अहिड़े खीर जूं नहरूं आहिनि जिन जो ज़ाइको नथो मटिजे ऐं अहिड़े शराब जूं नहरूं आहिनि जिन में पीअंदड़ लाइ लज़त आहे ऐं अहिड़ी माखीअ जूं नहरूं आहिनि जेके बेहद साफ़ कयल आहिनि ऐं उन्हनि लाइ जन्नत में हर क़िस्म जा मेवा आहिनि ऐं उन्हनि लाइ संदन रब वटां मग़फ़िरत आहे छा इहे उन माण्हू वांगुरु आहिनि जेके हमेशह बाहि में आहिनि ऐं खेनि टहिकियल पाणी पीआरियो वियो जेको उन्हनि जे आंडनि खे कटींदो ومنهم من يستمع إليك حتى إذا خرجوا من عندك قالوا للذين أوتوا العلم ماذا قال آنفا أولئك الذين طبع الله على قلوبهم واتبعوا أهواءهم ऐं उन्हनि मां कुझु माण्हू यानी मुनाफ़िक़ तव्हांजी गुफ़्तगू ॿुधनि था एसि ताईं जो जॾहिं इहे तव्हां वटां ॿाहिरि निकिरनि था त इहे इल्म वारनि यानी साहब कराम खां पुछनि था त हींअर रसूल अरबी छा फरमायो इहे उहे माण्हू आहिनि जिन जी दिलनि ते अलाह ताला मोहर हईं ऐं उन्हनि पंहिंजे सदुनि जी ताबेदारी कई والذين اهتدوا زادهم هدى وآتاهم تقواهم ऐं जिन माण्हू हिदायत हासिल कई अलाह ताला उन्हनि जी हिदायत खे ज्यादा कयो ऐं खेनि तक़वा अता कई فهل ينظرون إلا الساعة أن تأتيهم بغتة فقد جاء أشراطها فأنى لهم إذا جاءتهم ذكراهم पोइ उहे यानी कुफार मक्का नथा इंतज़ार कनि मगर क़यामत जो जेका ओचिती उन्हनि ते ईंदी पोइ बेशक उन जूं निशानियूं आयूं आहिनि पोइ उन्हनि लाइ छा आहे जॾहिं उन्हनि वटि उन्हनि जी नसीहत पहुती فاعلم أنه لا إله إلا الله فاعلم أنه لا إله إلا الله واستغفر لذنبك وللمؤمنين والمؤمنات والله يعلم متقلبكم ومثواكم पोइ तव्हां मालूम करियो नाहे को महबूद मगर अल्लाह ऐं रसूल अरबी तव्हां पंहिंजी क़ौम ऐं मोमिननि ऐं मोमिन औरतुनि लाइ बख़्शिश तलब करियो ऐं अलाह ताला तव्हांजी दुनिया ऐं आख़िरत जी मसरूफ़ियत खे ॼाणे थो
ويقول الذين آمنوا لولا نزلت سورة فإذا أنزلت سورة محكمة وذكر فيها القتال رأيت الذين في قلوبهم مرض ينظرون إليك نظر المغشي عليه من الموت فأولى لهم ऐं उहे माण्हू चवनि था जिन ईमान आंदो छो नथी नाज़िल कई वञे ता सूरत पोइ जंहिं वक़्तु इहा सूरत नाज़िल कई वई जंहिंमें वाज़े अहकाम आहिनि ऐं उन में जिहाद जो ज़िक्र कयो वियो रसूल अरबी तव्हां उन्हनि माण्हुनि खे ॾिसंदा जिन जी दिलनि में मर्ज़ यानी शक आहे त उहे तव्हांखे ईअं ॾिसनि था जीअं उन्हनि ते मौत जी गशी छायल हुजे पोइ उन्हनि लाइ इताअत बहितर हुई طاعة وقول معروف فإذا عزم الأمر فلو صدقوا الله لكان خيرا لهم ऐं चङी ॻाल्हि चवणु बहितर हुई पोइ जॾहिं हुकुम पको मिलियो पोइ काश उहे रब सां मुख़लिस थियनि हा त संदन लाइ बहितर हो فهل عسيتم إن توليتم أن تفسدوا في الأرض وتقطعوا أرحامكم छा तव्हां मां इहा तवक़ा कई वञे त जेकॾहिं तव्हांखे हुक्मरानी मिले त तव्हां ज़मीन में फसाद कंदा ऐं पंहिंजूं माइटियूं छिनी छॾींदा أولئك الذين لعنهم الله فأصمهم وأعمى أبصارهم इहे उहे माण्हू आहिनि जिन ते अल्लाह ताला लानत मोकिली पोइ उन्हनि खे ॿोड़ो कयो ऐं उन्हनि जे अखियुनि खे अंधो कयो أفلا يتدبرون القرآن أم على قلوب أقفالها छा पोइ इहे क़ुर करीम में गौर ऐं फिक्र नथा कनि या इन्हनि जे दिलनि ते उर्फ़ यानी ताला आहिनि إن الذين ارتدوا على أدبارهم من بعد ما تبين لهم الهدى الشيطان سول لهم وأملى لهم बेशक जेके माण्हू हिदायत यानी इस्लाम मिलण खां पोइ मुर्तद यानी बेदीन थिया शैतान उन्हनि लाइ दुनिया जूं उम्मीदूं ऐं आरज़ूं पैदा कयूं ذلك بأنهم قالوا للذين كرهوا ما نزل الله سنطيعكم في بعض الأمر والله يعلم إسرارهم इहो इन ई सबबु आहे जो बेशक इन्हनि उन्हनि माण्हुनि खे चयो जिन खे अलाह ताला जो नाज़िल कयल नापसंद हो त असीं जल्द किन कमनि में तव्हांजी ताबेदारी कंदासीं ऐं अलाह ताला उन्हनि जे राज़नि खे चङी तरह ॼाणे थो فكيف إذا توفتهم الملائكة يضربون وجوههم وأدبارهم पोइ उहे कीअं कंदा जंहिं वक़्तु मलाइक संदन साह कढंदा ऐं संदन मुंहुं ऐं पुठियुनि खे धक हणंदा ذلك بأنهم اتبعوا ما أسخط الله وكرهوا رضوانه فأحبط أعمالهم इहो इन ई सबबु आहे जो बेशक इन्हनि ताबेदारी कई उन ॻाल्हि जी जंहिंमें अलाह ताला जो नाराज़ हो ऐं अलाह ताला जो रज़ामंदो उन्हनि खे पसंदि न हो पोइ अलाह ताला संदन अमल झट कया أم حسب الذين في قلوبهم مرض أن لن يخرج الله أضغانهم छा उहे माण्हू भाइनि था जिन जी दिलनि में मर्ज़ आहे हरगिज़ अलाह ताला संदन दुश्मनी खे ज़ाहिर न कंदो ولو نشاء لأريناكهم فلعرفتهم بسيماهم ولتعرفنهم في لحن القول والله يعلم أعمالكم ऐं जेकॾहिं असीं चाहियूं त उहे रसूल अरबी खे ॾेखारियूं पोइ यकीनन पाण उन्हनि खे संदन शिकलुनि मां सुञाणनि था ऐं यकीनन पाण उन्हनि खे संदन ॻाल्हाइण मां सुञाणनि था ऐं अलाह ताला तव्हांजे अमलनि खे चङी तरह ॼाणे थो हिन आयत शरीफ़ जो मुख़्तसर तफ़सीर हीअ आहे त असहाबी सगोरो हज़रत सैयदना अनस रज़ियल्लाहु तआला अन्हु फरमाए थो त इन ई आयत जे नुज़ूल खां पोइ साईं करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन खां को बि मुनाफ़िक़ मख़फ़ी न रहियो हवाले लाइ तफ़सीर नसफ़ी तफ़सीर मज़हरी ऐं तफ़सीर रूल बयान ॾिसंदा
ولنبلونكم حتى نعلم المجاهدين منكم والصابرين ونبلو أخباركم ऐं बेशक असीं ज़रूर तव्हांखे आज़माईंदासीं एसि ताईं जो असीं तव्हां मां मुजाहिदनि ऐं सब्र कंदड़नि खे चिटो करियूं ऐं असीं ज़रूर तव्हां जूं ख़बरूं आज़माईंदासीं إن الذين كفروا وصدوا عن سبيل الله وشاقوا الرسول من بعد ما تبين لهم الهدى لن يضروا الله شيئا وسيحبط أعمالهم बेशक जिन माण्हू कुफर कयो ऐं माण्हुनि खे अलाह ताला जी राह खां रोकियो ऐं रसूल अरबी जी मुखालफ़त कई इहे सभु कम हिदायत ज़ाहिर थियण खां पोइ कयाऊं इहे माण्हू अलाह ताला खे हरगिज़ कंहिं शइ जो नुक़सान न पहुचाईंदा ऐं फौरन उन्हनि जा अमल चट थी वेंदा يا أيها الذين آمنوا أطيعوا الله وأطيعوا الرسول ولا تبطلوا أعمالكم हे मोमिनो तव्हां अलाह ताला ऐं रसूल अरबी जी इताअत यानी फरमाबरदारी करियो ऐं तव्हां पंहिंजा अमल बातिल न करियो إن الذين كفروا وصدوا عن سبيل الله ثم ماتوا وهم كفار فلن يغفر الله لهم बेशक जिन माण्हू कुफर कयो ऐं माण्हुनि खे अलाह जी राह खां रोकियो उन खां पोइ उहे मुआ हालांकि उहे काफ़र हुआ पोइ अलाह ताला हरगिज़ उन्हनि खे न बख़्शींदो فلا تهنوا وتدعوا إلى السلم وأنتم الأعلون والله معكم ولن يتركم أعمالكم ऐं तव्हां सुस्त न थियो ऐं तव्हां उन्हनि खे सुलह ॾांहुं न छॾियो ऐं तव्हां उन्हनि ते ग़ालिब आहियो ऐं अलाह ताला तव्हां सां गॾु आहे ऐं उहो हरगिज़ तव्हांखे तव्हांजे अमलनि में नुक़सान न ॾींदो إنما الحياة الدنيا لعب ولهو وإن تؤمنوا وتتقوا يؤتكم أجوركم ولا يسألكم أموالكم तव्हांजी दुनिया जी हयाती लहब ऐं लहव यानी रांदि रूंद आहे ऐं जेकॾहिं तव्हां ईमान आंदो ऐं ख़ौफ़ ख़ुदा रखियो त अलाह ताला तव्हांखे तव्हांजो उजूरो ॾींदो ऐं उहो तव्हां खां तव्हांजी सभु मिल्कियत नथो घुरे إن يسألكموها فيحفكم تبخلوا ويخرج أضغانكم जेकॾहिं तव्हां खां मिल्कियत घुरे ऐं जायदाद घुरे तव्हां बख़ीली कंदा ऐं उहो बुख़ुल तव्हांजा हसद ऐं कीना ज़ाहिर कंदो ها أنتم هؤلاء تدعون لتنفقوا في سبيل الله فمنكم من يبخل ومن يبخل فإنما يبخل عن نفسه والله الغني وأنتم الفقراء وإن تتولوا يستبدل قوما غيركم ثم لا يكونوا أمثالكم خبردار तव्हां उहे आहियो जिन खे उन लाइ छॾियो वञे थो त तव्हां अलाह जी राह में ख़र्च करियो पोइ तव्हां मां के माण्हू बख़ीली कनि था ऐं जेको माण्हू बख़ीली करे थो पोइ उहो पंहिंजे लाइ बख़ीली करे थो ऐं अलाह ताला गनी आहे ऐं तव्हां फ़क़ीर आहियो ऐं जेकॾहिं तव्हां मुंहुं मोड़ियो त तव्हांजे बदिले उहो ग़ैर क़ौम खे आणींदो उन खां पोइ उहे तव्हां जहिड़ा न हूंदा